पुराणे दौर जी हिकिड़ी ॻाल्हि था कनि त अफ्रीका जो हिकिड़ो शहर हुयो, उनजे भरिसां हिकिड़ो क़ब्रिस्तान हो, उते हिकु ज़िंदा मुर्दो रहंदो हुयो। पोइ सिज लथे खां पोइ को बि माण्हू उन शहर जो न निकिरंदो हो ॿाहिरि, ऐं उन क़ब्रिस्तान को पासो ॾेई कोन लॻंदो, उन्हनि को ज़िंदा मुर्दो मारे छॾींदो हो। माण्हू मरी वेंदा, लाश रोड ते रखे छॾींदा, पर क़ब्रिस्तान में केरु बि कोन वेंदो हो। पोइ इहा ॻाल्हि हलंदी वई। ईरान जो हिकु शहर हुयो, उते वञी ॻाल्हि पती। उतां जो जेको बादशाह हुयो तमामु दिलेर बि हुयो, बहादुर बि हुयो। उनजो हिकिड़ो पुटु हुयो 18-20 सालनि जो। उन चयो पंहिंजे पीउ खे, चइबा ॻाल्हि ॿुधो, मूंखे मोकिले, मां वञी मुस्लमाननि जी मदद कयां। जो लाश रोड ते रखे था छॾनि, इहा ख़बर ॿुधी अथई। उते ज़िंदा मुर्दो रहे थो, वञी मां ॾिसां त ॻाल्हि छा आहे, कहिड़ी शइ आहे उहा जेका हिनखे अंदरि नथी छॾे, जेको वञे थो हुनखे मारे थो छॾे, ॻाल्हि छा आहे। हुन चयो इहो कमु तमामु घणो आहे, ख़बर ई कान्हे का अलाए छा आहे। चई जेको बि आहे, पर मूंखे त इजाज़त ॾे मां वञा। आख़िर हिनखे पंहिंजे पीउ इजाज़त ॾिनी त पीउ हिनखे पंहिंजे चयो त फलाणी जाइ ते नजीमीअ सां जो रही थो, पुराणे दौर जो आहे, पहिरियों हुन सां मिलियो वञिजांइ। हे लड़ी आयो, लश्कर पंहिंजो साण करे सिधो आयो नजीमी वटि। नजीमी घुराई, नजीमी हिसाब किताब कयो। चई हिते हिकिड़ो ज़िंदा मुर्दो थो रहे, जेको माण्हू खे मारे थो छॾे, पर हिन सां मुक़ाबिलो करणु को आसान कोन्हे को। हिते कई लश्कर विया जेके मारिजी विया आहिनि, मां बि इहा ख़बर ॿुधी आहे, ऐं मूंखे हिसाब किताब बि ॿुधाए थो। उहो ज़िंदा मुर्दो वॾी ताक़त थो रखे। हाणे तूं हिकु कमु कर, अफ्रीका में जॾहिं तूं दाख़िल थींदे, उते ई हिकु बुज़ुर्ग रही थो, अलाह जो वली आहे जबलनि में, तूं ओॾे हलियो वञिजांइ। फिर ओॾे वञिजांइ, उन सां मिलिजांइ, उन खां पोइ अॻिते वञिजांइ। जीअं ठीकु आहे। पोइ हितां हे निकिरी पियो लश्कर वठी। जेतिरा ॾींहं पंधु लॻो हिननि खे, जॾहिं अफ्रीका जी सरहद में पहुता, उते पुछा कयईं, उन्हनि ॿुधाए हिनखे पार पता ॾिनऊं। वञी उते निकितो उन वटि, अलाह जो वली वेठो हुजे। वञी उन हक़ीक़त सॼी कई त मां हुनजी मदद करणु थो चाहियां। मां ईरान मां आयो आहियां, मां बादशाह जो पुटु आहियां, हे लश्कर मां वठी आहियां हुन मुक़ाबिलो करणु। हुन अलाह जे वली ॾिसी हिनखे चई, लश्कर तुंहिंजो हुनखे कुझु बि कोन कंदो, बाक़ी जेको बि हिमत कंदो उन सां गॾु अलाह गॾु हूंदो आहे, अलाह तुंहिंजी मदद कंदो। इहो जेको ज़िंदा जेको मुर्दो आहे, इहो सॼो जादू जो खेल आहे। हिकु जादूगर आहे, इन जे पोयां जेको जबल आहे, उन जबल में उहो जादूगर रहंदो आहे। सॼो कमु उन जो ई आहे। उन सॼो कमु उहो थो करे, को माण्हू जबल ते कोन थो वञे। इन जे करे इहो सॼो कमु हुन कयो आहे। चई पोइ आख़िर हिन जो मुक़ाबिलो कीअं कजे। हिन शहज़ादे चयो हुनखे, चई हिन मुक़ाबले करण जे लाइ दिलि खपे। चई मां दिलेर आहियां, मरी वेंदो त पोइ हिते पे न कंदुसि। चई ठीकु आहे, राति मूं वटि रह, सुबुह तूं वञिजांइ। राति रहियो हुते। सुबुह जो पोइ हिन हिकिड़ी दॿी हुन ॾिनी, जंहिंमें ख़ाक पढ़ी हिनखे न चई ख़ाक अथई, का बि अहिड़ी मुसीबत अचे, का बि शइ अहिड़ी अचे, हिन ख़ाक जी चपटी कढी, जेको बि तूं लफ़्ज़ कढंदे त हिन ख़ाक उॾारींदे त उहो कमु थी वेंदो। ऐं हीअ लठ अथई, मां तोखे पंहिंजी ॼाण थो, हीअ लठ 1000 तलवारुनि जे बराबरि अथई। वॾी वॾी मुसीबतुनि खे हीअ लठ जेका टारे छॾींदई। हीअ लठ पाण खां परे न कजांइ। जीअं ठीकु आहे। ऐं चई जॾहिं वेंदे उन क़ब्रिस्तान में, उन मुर्दे सां तव्हां मुक़ाबिलो न करे सघंदव, ज़िंदा मुर्दे सां, छो जो जादू जो खेल आहे। बाक़ी इतो टपी वञिजांइ, परते जबल न वेंदे, उते हिकिड़ी गार थी, उन गार में रही थो उहो जादूगर। जेसीं ताईं उहो जादूगर न मरंदो, जादूगर खे जेॾी महिल केराईंदे थे ख़ाक जी चपटी करे उन मथां विझजांइ, उहो जादूगर जॾहिं सड़ी वेंदो, सॼो खेल ख़तमु थी वेंदो। पोइ मोटी क़ब्रिस्तान अचिजांइ, पोइ हिन मामले खे अची ॾिसिजांइ। बाक़ी ईअं तव्हां ज़िंदा मुर्दे खे न मारे सघंदव। चई ठीकु आहे। हे उतां निकिरी पिया, सिधो आया उन शहर में जिते क़ब्रिस्तान हुयो भरिसां। अचे मिलिया हुन सां, ॻाल्हि छा आहे। चई हीअ ॻाल्हि हिते आहे। चई ठीकु आहे, असां वेंदासीं हुन जो मुक़ाबिलो करणु। हे लश्कर वठी निकिरी पियो। जॾहिं हुन क़ब्रिस्तान जो पासो वठिया वञनि पिया, हिन चयो हाणे घोड़ा बि थकिजी पिया आहिनि, हिते हाली फ़िलहालु आराम कयूं था, घड़ी खण कलाक ॿ, पोइ वरी निकिरूं था जबल ॾे। पर हिते जबल आहे, मथां सुम्हा न थियूं। हिते राति जो रहिया त उहो जेको ज़िंदा जेको मुर्दो हो, उहो जीअं जो आयो त हिन जा फ़ौजी वियो मारींदो, वियो मारींदो, वियो मारींदो। अचे जंहिंमहिल सिजु उभरियो, मुक़ाबिलो थिया, फ़ौजी कनि पिया, पर यार हुनजो कुझु न पियो थिए। अचे सिजु उभरियो त ॾिठई त बणिया फ़ौजी सभु मरी, हाणे अकेलो वञी पतो।
वाह जो कमु थी वियो, हे त सभु हुन मारे छॾिया ऐं घोड़े खे भॼायईं। घोड़े खे जो भॼायईं, जॾहिं जिन मूं कब्रिस्तान में जो निकितो ॿाहिरि, त उतां हुन जादूगर जा जेके 50 छाड़का रखियल हुआ जादू जा, उन्हनि वञी हुनखे ॿुधायो त हिकु हमराह अचई थो जेको तोसां मुक़ाबिलो करण थो अचई। हुन छा कयो, ओॾी महिल जादू जे लिहाज़ सां हुन उतां जो जेको त लश्कर मोकिलियो हिन ॾे। हिन जो ॾिठो त वॾो लश्कर पियो थो अचे। हिन बि छा कयो अथऊं, दॿली खे खोले ऐं उन मां खाकी चपटी कढी ऐं मथे उॾारे अची लश्कर पैदा थी वञे। हिन जो बि लश्कर पैदा थी वियो, अचे लश्कर सां विड़ियो अचे, जंग थी। जेको हिन ॾे अचे पियो उनखे लठिजी जो टेक पइजे त उते ई मरी पियो वञे। पोइ जो हिन ॾिठो त जादूगर निकितो पंहिंजे हिन मां जंहिंमें रहे पियो, जादूगर जो ॿाहिरि निकितो हुन जबल मां, त जादूगर वॾो पथर खणी हिन ॾे खणी छॾियो। पथर जीअं हिन वेझो अचे भेण लठ खणी हुन ॻार ॾिनी त पथर वञी किरी पियो हेठि। वरी हुन जादूगर छा कयो, जो जीअं त मुर्दनि जी फ़ौज तयारु थी वञे, मुर्दनि जी फ़ौज उहा तयारु थी जेका हिन ॾे आहे जेको सो अचणु शुरू थी वियो। हिन बि छा कयो, खाकी चपटी कढी उते उते चई त मुंहिंजे लाइ का अहिड़ी फ़ौज तयारु थी जेका मुर्दनि जो मुक़ाबिलो करे। हिन जी बि फ़ौज तयारु थी वई, उहे वरी विड़ी पिया पाण में, वरी इहे विड़ी ॾिठई त सभु ख़तमु थी विया। हिन जी फ़ौज बि वरी गुम थी वई। वरी अॻिते वियो त हो अंदरि घिड़ियो पंहिंजे हिन में जबल में अंदरि जेको हुन चुरो ठहियल हुन में अंदरि घिड़ियो, गार में अंदरि। हे बि पोयों लॻो हुयुसि, अंदरि जो वियो त गार खे पथर अची वियो। उते जादूगर खिलणु लॻो, चई ॾिठी हाणे तूं त वेंदे मोटी कीअं? चई जेको आयो आहे तूं मोटी बि ज़रूरु वेंदो, तूं बि छा कंदे? हिन जो ॾिठो, शहज़ाद जो ॾिठो त हिकिड़ी पथर जी हिकिड़ी शहज़ादी आहे, ख़ूबसूरत हसीन शहज़ादी आहे हिकिड़ी जेका पथर लॻी बीठी आहे। जादूगर खे चई हे केरु आहे? चई हिन सां मुंहिंजो इश्क़ हुयो, या फारस जे पासे जी आहे जेका मां खणी आयो त मुंहिंजी मोहबत आहे, पथर करे छॾियो अथमि जो मुंहिंजी मोहबत क़बूल नथी करे, इन जे करे। चई हलो ठीकु आहे। अचे हे जो पाण मंदरु विड़िया, आख़िरकार हिन लठ जे ज़ोर ते हुनखे किराए विधो। केरा जो विधई त खणी उतां खाकी चपटी जो मथां हिन जे विधई त हे उते उते ढेर थी वियो, हिनखे बाहि लॻी वई जादूगर खे। जादूगर जो मरी वियो, पथर बि हटी वियो गार मां। उन शहज़ादी खे भरे लठ जो हई त उहा शहज़ादी उअं ई थी वई, उन में जान अचे वई। ओड़ी में हुनखे ॿाहिरि निकितो ॿार वरी सिधो आयो होॾे कब्रिस्तान ते, हुन शहज़ादी खे आयो पाण सां गॾु। शहज़ादी खां पुछा कयईं त ॾे वाल तूं? चई जेको ज़िंदह जेको मुर्दो आहे इहो बि चई मुंहिंजे ई मुल्क जो आहे, जंहिंखे हे खणी आयो उतां मुंहिंजो, इहो बि चई मुंहिंजो बॉडीगार्ड हुयो अॻ में उते। उनखे खणी चए इहो हिन जे मथां जादू करे हिनखे ज़िंदह मुर्दो करे क़बर में दफ़न करे छॾियो अथई। हलंदा आहे कब्रिस्तान ॻोल्हींदा अचनि, ॾिठे हिकिड़े पासे दाहूं पई थियूं अचनि, सिधो जे बीठा हुन क़बर जे मथां। उते हुन क़बर खे खोटणु शुरू कयो, हिन क़बर खे खोटे उहो ई निकिरी पियो। उन शहज़ादी सुञातो हे उहो ई आहे मुंहिंजो बॉडीगार्ड हो जेको अॻ में उनखे खणी आयो हिकिड़े। उनखे जो ॿाहिरि जो कढईं त उनखे पोइ जेको हुन ॾिठो जो हे हो त चई तूं ई उहो ज़िंदह मुर्दो? चई आहे मूंखे ख़बर कान्हे का, एतिरी मूंखे ख़बर पवंदी त मां सिजु लहंदो हो, मां निकिरंदो हुयुसि, पोइ ख़बर न आहे त केतिरा मां मारींदो हुयुसि केतिरा छॾींदो हुयुसि। वरी बसि सुबुह थियण वारो हूंदो वरी मां हिन क़बर में अंदरि पइजी वेंदो हुउसि। बसि एतिरी मूंखे बि ॼाण हूंदी, वधीक मूंखे ख़बर न आहे त मां छा कयां पियो छा न पियो कयां। चए पोइ तूं हाणे न चई हाणे मां काॾो निकिरां, जॾहिं राति थींदी हुई सिजु लहंदो हुओ क़बर खुली वेंदी मां निकिरंदो हुउसि ॿाहिरि, पोइ ख़बर न आहे छा मां कंदो हुउसि ॿाहिरि। चए ठीकु आहे, पोइ उहो बि सही थी वियो। पोइ हिन खयो हिन ॿिन्हिनि खे हितां सिधो खणी आयो ईरान। जॾहिं विया होॾे फारस उते विया, शहज़ादी वञी उते हुन मालिकनि खे न उनखे बॉडीगार्ड जो उनखे बि उते वञी छॾियईं। पोइ हुन चयो हाणे छॾाए बि तूं हिन खे आज़ाद बि तूं करायो, हाणे हे मां तोखे ॾिनी आहे, हिन सां तूं पंहिंजो निकाह विझ, हिनखे पाण सां गॾु तूं खयो वञ हाणे। पोइ हिन निकाह विझी सिधो पंहिंजे मुल्क आयो। त दोस्तो अगरि स्टोरी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जेको माण्हू हिमत कंदो आहे उनजी मदद अलाह ई कंदो आहे।